के न विसारींदो हो महशर में सॾे हुबदारनि खे झंडे हेठां बुरनि बदकारनि खे सरदार विहारींदो के न कखड़नि में कॾहिं आए तॾहिं ईंदे जॾहिं मरी वेंदुसि कहिड़ो मुंहिंजे मुए खां पोइ कहिड़ो मुंहिंजे मुए खां पोइ मरी पवंदे जॾहिं मरी वेंदुसि न कखड़नि में कॾहिं आए तॾहिं ईंदे जॾहिं मरी वेंदुसि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभिनी दोस्तनि खे शानवाज़ क़ादरी तरफ़ां सलाम क़बूल पए। अॼु असांजे स्टूडियो ऐं मुंहिंजी बैठक ते सिंध जो बहितरीन नात ख़ान बि चइजे ऐं हिकिड़े फ़क़ीरी तबियत जो मालिक ऐं हिन फ़क़ीर जी महिनत जेका असां ॾिठीसीं ॾींहं राति सरकार जे सना ख़ाननि जी ख़िदमत शाइरनि जी ख़िदमत में गुज़ारे रहियो आहे। लिखे थो वरी नात ख़ाननि ताईं पहुचाए थो। फ़क़ीर जॾहिं इश्क़ ऐं महिनत ॾिठो मां ऐं जावेद भी मुरई सोचियो फ़क़ीर खे मां कॉल करे चयो त फ़क़ीर साईं असां तव्हांजो इंटरव्यू वठंदासीं ऐं जेके बि आशिक़ रसूल आहिनि जंहिंजी तव्हां ख़िदमत कयो था सो फ़क़ीर जो क़द्रु न आहे। फ़क़ीर जेका महिनत करे रहियो आहे ॾींहं राति ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे फ़क़ीर जी महिनत जेका आहे मूंखे ख़बर आहे ऐं फ़क़ीर मुंहिंजे साम्हूं अॼु जेके नातूं कुझु लिखियूं आहिनि त माना काफ़ी टाइम लॻे थो ऐं फ़क़ीर जी महिनत खे सलाम आहे। फ़क़ीर खां जेके बि शाइरीअ बाबति फ़क़ीर मवाद किथां त कयो हिन फील्ड में हिन मोहबत में कीअं आयो फ़क़ीर खां सॼो पुछां। माशाअल्लाह साईं फ़क़ीर साईं तव्हांजे इश्क़ खे सलाम आहे जो जॾहिं बि को ग्रुप में अगरि वॉइस थो करे या मैसेज थो करे असां नात कॾहिं ॿुधी ई न आहे। असांजे उहा ज़हन में न हूंदी आहे त हीअ नात फलाणे शाइर जी आहे हीअ फलाणे शाइर जी आहे। जॾहिं असां मिंट हिकिड़ो गुज़रंदो आहे त उहा नात अची वेंदी आहे। असां चवंदा आहियूं यार हीअ नात त असां ॻोल्हीसीं पिए त इहो तव्हां किथां आणींदा हुओ? उससे महबूबन करीमन जी ख़ासि नज़र आहे। अलहमदिल्ला हिन आजिज़ वटि 1961 खां वठी मौजूदा दौर ताईं अलहमदिल्ला तक़रीबन नातिया शाइर जेके आहिनि असांजा अहिड़े सुनत जा उन जा तक़रीबन 300 किताब जेके आहिनि हिन आजिज़ जी लाइब्रेरी में मौजूदु आहिनि। वाह वाह। अलहमदिल्ला उनजो मुतालो कंदा आहियूं पोइ ख़बर पइजी वेंदी आहे त कहिड़ी नात कहिड़े पेज ते आहे कंहिंजी आहे कंहिं किताब में आहे। अलहमदिल्ला उहा दोस्तनि ताईं पहुचाईंदा आहियूं। जी माशाअल्लाह। इहा जेका बि शाइरी आहे तव्हां इहा किथां हथु कई इहो मवाद किथां तव्हां हथु कयो? वक़्तनि ब वक़्तनि जिथे बि मतिलबु ख़बर पई अॼु नवाब शाह में किताबु आयो आहे या कंहिं दोस्त वटि पियल आहे पुराणो त उतां वञी उहो उन्हनि दोस्तनि खां वठंदा आहियूं। पोइ के फ़ीस बि लाइ ॾींदा आहिनि के मतिलबु उन्हनि जो नज़रानो ॾियणो पवंदो आहे। अलहमदिल्ला नातिया कलाम जा जेके मूं किताब आहिनि आजिज़ वरिता आहिनि तक़रीबन लख खां 1.5 लख रुपया उन में मुंहिंजो मतिलबु ख़र्च थी चुको आहे। सलाम आहे तव्हांखे। जेके दोस्तनि खां वठंदा आहियूं ऐं दोस्तनि ताईं वरी उहे लिखी करे पहुचाईंदा आहियूं। हिन फील्ड में फ़क़ीर साईं तव्हां कीअं हिन थिया हो ऐं कंहिंजे ज़रिए तव्हांखे कीअं इहो सोच थी? तक़रीबन 2014 में दरगाह आलिया हज़रत मशहूरी शरीफ़ ते जॾहिं मुरीद थियासीं साईं जिन जी निस्बत में आयासीं त नातुनि पढ़ण जो शौक़ु थियो ऐं लिखण जो शौक़ु थियो। उन हिसाब सां इहो जेको सिलसिलो आहे अॼु ॾींहं ताईं जारी ऐं सारी आहे। माशाअल्लाह। जो नात ख़ानी खां अलावा तव्हां को कमु बसि नात ख़ानी खां सवाइ ॿियो सभु साईं कम जेके आहिनि माफ़ु करे छॾिया आहिनि। वाह वाह। त सिर्फ़ु महबूब सना ख़ानी जेका आहे दोस्तनि ताईं पहुचाईंदा आहियूं। फ़ी सबिलिल्लाह को बि मतिलबु हिन में असांजी लालच वग़ैरह न आहे ऐं न कंहिं कॾहिं कुझु मतिलबु कुझु मोकिलियो आहे बैलेंस वग़ैरह थियो पैकेज आहिनि ज़ाहिर आहे ख़र्च आहिनि उन हिसाब सां इहो पंहिंजे घरां जेको बि आहे फ़ी सबिलिल्लाह असांजो कमु आहे कंहिंमें बि असांजी का लालच वग़ैरह अलाह साईं तव्हांखे अजर ॾींदो हुनजे महबूब जी सना लिखो था सना ख़ाननि जी ख़िदमत कयो था शाइरनि जी ख़िदमत कयो था अलाह साईं तव्हांखे अजर ॾींदो। माशाअल्लाह। फ़क़ीर साईं जेके बि असांखे ॿुधायूं ॻाल्हियूं असांखे जेतिरो थी सघे फ़क़ीर साईं सां ताउन करणु घुरिजे। जेके बि शाइर आहिनि पंहिंजे हथ अखरी फ़क़ीर खां राइटिंग करायो पंहिंजी शाइरी फ़क़ीर खे तव्हां ॾियो फ़क़ीर सां राब्तो कयो फ़क़ीर सां ख़ासि ताउन कयो। फ़क़ीर माण्हू आहे हीअ तव्हांखे दुआ कंदो इंशाअल्लाह।
दुनिया आख़िरत में तव्हांजा बेड़ा पार थींदा। फ़क़ीर साईं नातूं पढ़ंदो आहे। फ़क़ीर जूं काफ़ी नातूं असांजे स्टूडियो सिंध डिजिटल स्टूडियो मोरो में बि थियल आहिनि ऐं महफ़िलूं बि काफ़ी नेट ते पियल आहिनि। फ़क़ीर सां तावन कयो। फ़क़ीर जो हेठि स्क्रीन ते नंबर हले थो, फ़क़ीर ज़ीशान कासमी। तव्हां जेतिरो थी सघे इन दौर में फ़क़ीर पंहिंजो टाइम कढी अव्हां लाइ नातो लिखे थो, अव्हां ताईं पुॼाए थो। इन दौर में इहा वॾी ॻाल्हि आहे। फ़क़ीर साईं खे अर्ज़ु रखंदासीं त का पंहिंजे आवाज़ में आशिक़नि ताईं का नात पुॼायो। हो चिनी दोस्त नातो छॾींदा त छाहे, चिनी दोस्त नातो छॾींदा त छाहे, मिड़नी मुंहुं मटियो त मिड़नी मुंहुं मटियो त मुहम्मद ताहे, चिनी दोस्त नातो छॾींदा त छाहे, चिनी दोस्त नातो छॾींदा त छाहे। माशाल्लाह फ़क़ीर साईं जी महिनत मोहबत जज़्बे खे सलाम आहे, जेको हिन दजाली दौर में केरु कंहिंजो न आहे, भाउ जो न आहे, पुटु पीउ जो न आहे। ऐं हींअर ॾिसो था त केॾी पैसे जी माना हर कंहिंखे ज़रूरत आहे हिन दौर में, जेको को बि चए थो त मूं वटि पैसो हुजे। ऐं हिन दौर में बि फ़क़ीर नेट जा पैकेज करे ॾींहं राति महिनत करे सरकार जी सना लिखी रहियो आहे, नात ख़ाननि जी ख़िदमत करे रहियो आहे। फ़क़ीर साईं जा जेके बि हीअ ॾिसो तव्हां किताब फ़क़ीर साईं जा हथ अखरी लिखियल, सलाम आहे फ़क़ीर साईं जी। माशाल्लाह। हे ॾिसो हीअ बि हिकिड़ी मोहबत आहे। अल्हम्दुलिल्लाह नातिया कलाम जा किताब जेके आहिनि, मतिलबु जिथे बि माण्हू सफ़र में वग़ैरह हूंदो आहे त हीअ किताब जेके आहिनि साण हूंदा आहिनि। कंहिं बि दोस्त खे कंहिं बि वक़्तु ज़रूरत का नात पइजी सघे थी त पोइ उन्हनि ताईं हीअ नात जेका आहे आसानी तौरु पहुचाईंदा आहियूं। माशाल्लाह अॼोके हिन दौर में इहा सोच केरु रखे ई कोन थो त सफ़र में असां वञूं, नेट हलायूं, व्हाट्सअप हलायूं या संगत सां ॻाल्हायूं, पर फ़क़ीर खे सलाम आहे जो एतिरो थेलो खणी ऐं हीअ नातूं गॾु साण खणी इन सोच में निकिरंदो आहे मथां कंहिं आशिक़े रसूल खे ज़रूरत हुजे। मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां, कल्ह मां फ़क़ीर खे मूं चयो त मूंखे हिकिड़ो काफ़ियुनि जो किताबु खपे। फ़क़ीर एतिरी गर्मी हुई, मूंखे उहा ख़बर आहे जो मोरे शहर बाईपास ते लही करे मूंखे किताबु ॾिननि नात ख़ाने जो। फ़क़ीर चयो हीअ तव्हां पाण वटि रखिजो संभाले। ऐं हीअ किताबु ॾिसो, हीअ किताबु हीअ छा आहे, इश्क़ आहे, मोहबत आहे। हीअ अल्हम्दुलिल्लाह मयसर साहिब जी काफ़ियूं आहिनि, तक़रीबन हिन में 125 काफ़ियूं जेके आहिनि, जेके मयसर साहिब वारनि जूं, उस्ताद जान मोहम्मद साईं जूं, अब्दुल हक फ़क़ीर, उस्ताद लीमे साईं पढ़ियल आहिनि। हीअ किताबनि में कंहिं में मवाद कोन्हे को। अल्हम्दुलिल्लाह हीअ मूं फ़क़ीर इमदाद सूमरो मेड़ वारनि खां तक़रीबन हीअ मूं 3000 में लिखायो हुयो। वाह वाह साईं। अॼुकल्ह हर को चए थो त मूं वटि पैसा हुजनि, मां मोबाइल वठां, मां पैकेज कयां, मां ॿी का ज़रूरत पूरी कयां, मां कपिड़ा वठां, पर फ़क़ीर साईं जे इश्क़ ऐं मोहबत खे सलाम आहे जो जेके फ़क़ीर साईं खे नात ख़ानी मां मिठाई थी थिए उहो डायरियूं थो हथु करे, ॾिसो डायरियूं वठंदो आहे ऐं लिखाईंदो आहे शाइरनि खां। हे ॾिसो हीअ मोहबत आहे, हिकिड़ी निस्बत आहे सरकार सां। हे ॾिसो अॼुकल्ह हर को हिन दौर दजाली में चए थो त मूं वटि पैसा हुजनि त मां वॻा भला पायां, कपिड़ा भला पायां, जो संगत में मुंहिंजी इज़त थिए। फ़क़ीर साईं पर तव्हांखे सलाम आहे जो हिन दौर में बि अहिड़ियूं डायरियूं लिखो था, सरकार जी सलाह लिखो था। हीअ हिते तव्हांजो माण्हू क़दुरु न कंदा, मां सरेआम चवां थो, हिते केरु बि तव्हांजो क़दुरु न कंदो, पर मदीने वारो साईं क़यामत जे ॾियारे उहो जेको आहे न चवंदो त हीअ मुंहिंजो आशिक़ आहे, हीअ मुंहिंजो शान लिखंदो। असांजो फीस बि लॻ मां कंहिंमें बि असांजी लालच वग़ैरह कोन्हे का। असां अल्हम्दुलिल्लाह ग्रुप आहिनि, असां दोस्तनि ते नातूं पहुचाईंदा आहियूं, पर अॼुकल्ह जा जेके दोस्त आहिनि उहे नातूं जेके आहिनि इहो ॾुख थींदो आहे उहे पाण संभाले न रखंदा। अगरि को ग्रुप में को नात वग़ैरह घुरे थो त सभु फ़क़ीर ज़ीशान जे आसिरे वेठा हूंदा, ज़ीशान मोकिलींदो, बाक़ी ॿियो को बि दोस्त जेको आहे इहो थोरो ॾुख थींदो आहे। उन्हनि दोस्तनि खे खपे त उहे बि कुझु महिनत कनि। दोस्तनि खे मां हिकिड़ी रिक्वेस्ट कयां थो, फ़क़ीर साईं जो तव्हां हेतिरी जेका आहे ॿुधी स्टोरी ॿुधाई पंहिंजी हयातीअ जी, ज़िंदगीअ जी, सरकार जे इश्क़ में जेको बि वक़्तु गुज़ारींदो आहे हर वक़्तु अव्हां जे लाइ
अवां नात खाननि जी ख़िदमत में गुज़ारींदो आहे। तव्हांखे गुज़ारिश आहे फ़क़ीर जॾहिं ग्रुप में न हूंदो आहे, ज़ाहिरी फ़क़ीर खे ॿिया बि घर जा कमकार हुंजा माइट मिट उथी वेठी फ़क़ीर खे उहे बि निभाइणा आहिनि ऐं फ़क़ीर जे आसिरे न हुजो, फ़क़ीर सां ताउन कयो। फ़क़ीर ग्रुप में न आहे उहे नातूं तव्हां मोकिलियो। जेकॾहिं तव्हां कंहिं आशिक़ रसूल खे नात ॾींदा उहो पढ़ंदो रहंदो जेसीं ताईं ॿिए ॾे मोकिलींदो उहो सवाबु मिलंदो। ॾिसो तव्हां टिकटॉक ॿिया वीडियो मोकिलियो था गाननि जा हे हो, पर जेकॾहिं ही नातूं सरकार जूं ॿियनि ॾे मोकिलींदा त उहो तव्हांखे सवाबु मिलंदो रहंदो। मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजनि दोस्तनि पंहिंजनि प्यारनि जेके हिन ग़रीब गुनहगार सां एतिरो साथ ॾिनो अथनि। उन जूं प्यार उन जा मोहबत जेके ही ग़रीब गुनहगार विसारे न सघंदो। ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां नात ख़्वान अहले सुन्नत फ़क़ीर शानवाज़ कादरी साहिबनि जो ऐं उन सां गॾोगॾु असांजो प्यारो दोस्त शाइर अहले सुन्नत क़िबला साईं फ़क़ीर साईं हाफ़िज़ जावेद कादरी साहिब जिन जो जिन एतिरा प्यार मूं गुनहगार खे ॾिना आहिनि। मालिक साईं हिन जी इज़त में अमल में वधीक बरकत अता फ़रमाए। मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे जेके नातूं मुंहिंजूं जिते झर झंग में पहुची रहियूं आहिनि उन सभिनी खे आउं हथ अदब जा वधी करे अर्ज़ु रखंदुमि त हिते फ़क़ीर जावेद साहिब जिन जो ऐं फ़क़ीर शानवाज़ साहिब जिन जो सिंध डिजिटल स्टूडियो मोरे में तव्हां पंहिंजूं नातूं पंहिंजो आवाज़ु जेको आहे हिते पेश कयो। इंशा अल्लाह ताला इहो अव्हांजो आवाज़ु झरनि झंगनि में इंशा अल्लाह ताला तमामु हिकिड़ो बहितरीन जेका आहे रिकॉर्डिंग उहा हिते कई पई वञे। अव्हां पंहिंजो हिते आवाज़ु जेको आहे हिते पेश कयो। इंशा असांजी दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो त फ़क़ीर आशिक़ रसूल आहे ऐं फ़क़ीर खे हिकिड़ो ज़ाहिर कजे ऐं फ़क़ीर खां जेको दिलि जा राज़ आहिनि दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि पुछा कजनि, जेके नाज़रीन आहिनि उन्हनि ताईं पहुचाइजनि। त तव्हां माशाअल्लाह काफ़ी महिनत करे रहियो आहियो। महबूब साईं जो करम आहे जेको ही महिनत वठनि पिया असां गुनाहगारनि खां, असांजो हाल न आहे। बिल्कुलु सभु हुन सोणे जा करम आहिनि जंहिंखां महबूब जी तारीफ़ लिखराए। हूंदो कर चेहरो मथे मालिक